अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, उन्हनि दोस्तनि जे लाइ इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं किस्त नंबर 84 ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हली चुकी आहे। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं केतिरियूं किस्तूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, तव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो आहियां त ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण जे लाइ काफ़ी दोस्त इंतज़ार में हुया त ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामो त हली चुको आहे ऐं हा, किस्त नंबर 84 खां वरी शुरू थियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं किस्तूं केतिरियूं रिकॉर्डिंग थियूं आहिनि। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं 100 किस्तूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि, यानी 84 खां वठी 100 ताईं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि। दोस्तों, सिंध टीवी चैनल जी जीजल अख़बार में ख़बर अची चुकी आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं 100 किस्तूं मुकमल थी चुकियूं आहिनि रिकॉर्डिंग। दोस्तों, तव्हां छा था चाहियो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं 100 किस्तूं हुजनि या वरी 100 किस्त खां मथे हलणु खपे इहो ड्रामो? इहो कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे, इहो बि कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उमेद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं हा, वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं आबाद रखे।